जेकी कमाई जा ज़रिया आहिनि उन्हनि सभिनी मज़ा बुरे में बुरो ज़रियो आहे व्याज जे ज़रिए पैसो कमाइण। बुरे में बुरो इंसान जे लाइ पैसो व्याज जो पैसो आहे। जेको व्याज खाए थो, व्याज वठे थो, मदीने वारे साईं फरमायो त इहो अल्लाह सां जंग जो ऐलान करे रहियो आहे। जेको व्याज खाए, व्याज वठे, गोया कि माण्हू अल्लाह सां जंग जो ऐलान थो करे। व्याज कबीरन गुनाहन में छा कबीरो गुनाह। उर्दू में सूद सॾींदा आहिनि, सिंधी में व्याज सॾींदा आहिनि, ब्याज सॾींदा आहिनि, अंग्रेज़ी में इंट्रस्ट सॾींदा आहिनि। जिन्स जे बदिले जिन्स ॾियणु, का जिन्स आहे, मिसाल तौर माण्हू कणक ॾिए थो, कणक जे बदिले कणक वठे, साड़ी जे बदिले साड़ी वठे, पैसे जे बदिले पैसो वठे, 100 रुपया ॾियण जो बदिले में मूंखे 120 रुपया ॾिजे, या कणक ॾे मण ॾे हुन जे बदिले सुठी कणक, मण ॾे बदिले में चवे त 1.5 मण मूंखे सादी कणक ॾिजे। जिन्स जे बदिले जिन्स ॾियणु या पैसे जे बदिले पैसो ॾियणु, हिनखे व्याज सॾिबो आहे। इहो क़तअन हराम आहे। सूद इंसान जे मुआशरे खे तबाह करे छॾींदो आहे। व्याज माण्हू जूं दुआउनि जी क़बूलियत खे रद्द करे छॾींदो आहे। व्याज मुआशरे में ज़ुल्म पैदा कंदो आहे, बेइंसाफ़ी पैदा कंदो आहे। व्याज जे ज़रिए माण्हू नाइंसाफ़ी जो शिकार थींदा आहिनि। व्याज अहिड़ो मर्ज़ आहे जेको अमीर खे अमीर तर करे छॾींदो आहे, ग़रीब खे ग़रीब तर बणाए छॾींदो आहे। असांजे मुआशरे में गुरबत छाजे लाइ ख़तमु नथी थिए? बैंकिंग सिस्टम आहे जेको हले ई व्याज ॾिए थो। असां वटि पाकिस्तान न बल्कि ओवरऑल सॼी दुनिया में जेके माण्हू आहिनि अमीर आहिनि, ॾींहों ॾींहुं अमीर थींदा था वञनि पिया, ऐं जेके ग़रीब आहिनि ॾींहों ॾींहुं ग़रीब थींदा था वञनि पिया। छो त असां हिन सूदी निज़ाम में फाथल आहियूं। व्याजी निज़ाम जे अंदरि असांजो सॼो मुआशरो फाथो पियो आहे। हिन जे करे ग़रीब ग़रीब थींदो थो वञे, अमीर अमीर थींदो थो वञे पियो। हिन सूद सबबु, व्याज सबबु मोहबतूं ख़तमु थी वेंदियूं आहिनि, भाईचारा ख़तमु थी वेंदा आहिनि, इंसाननि जी हमदर्दी ख़तमु थी वेंदी आहे। इंसान कर्ज़नि जे करे ग़ुलामी में मुब्तला थी वेंदो आहे। घणा माण्हू, कई माण्हू असां मसाइल पुछण जे लाइ आहिनि। साईं बाबे व्याज वरितो हुयो, उहो असां अची ॾाढी थी अञा ताईं पिया था व्याज लाहियूं, लही नथो सघे। वॾेरे वटि फसी विया हुया, फलाणे वॾेरे खां वरितो हुयोसीं, फलाणे माणे खां वरितो हुयोसीं, और तव्हांखे कंहिं सलाह ॾिनी हुई? घर पिया व्याज जा न वठो आहे त तव्हांजो घर तबाह कोन थी वञे हा, मरी कोन वञो आहे। व्याज वठण वारो अल्लाह सां जंग जो ऐलान कंदो आहे। ॿुधायो जेको अल्लाह सां जंग करे सो खटींदो या हाराईंदो? उनजे करे फतेहाबी न मिलंदी। सूद न सिर्फ़ दुनियावी नुक़सान जो सबबु थिए थो, पर इंसान जे लाइ उखरवी असबाब जो तबाही जो सबबु बणंदो आहे। माण्हू क़ब्र हशर जी तबाही में मुब्तला थी वेंदो आहे। सूद इंसान जे जिस्म जे लाइ त हानिकारक आहे, पर इंसान खे रूहानी बीमारी में मुब्तला कंदो आहे। सूद सां जॾहिं व्याज घणो कसरत सां वरितो वञे त मुल्कनि में इक़्तिसादी बहरान पैदा थींदा आहिनि, जंहिंसां सॼो जो सॼो मुआशरो नुक़सान में पइजी वेंदो आहे। असां वटि साईं मुंहिंजा मस व्याज खां जान छुटे थी, वरी को अहिड़ो बिल पास कंदा जंहिंजे ज़रिए मुल्क में व्याज पैदा थिए थो। बुज़ुर्ग सदर हुयो, अलाह हुनजी बख़्शिश फरमाया, गुज़ारे वियो आहे। चवे पियो त मां आलिमनि खे, बुज़ुर्गनि खे चवां त महिरबानी करे को अहिड़ो जुज़ी कुली कढी ॾियो जंहिंसां व्याज हिलाल थिए। हुकुमरान सदर आहे पाकिस्तान जो, सो पियो चवे, अलाह शल बख़्शिश करेसि। चवे पियो मां आलिमनि खे चवां थो महिरबानी करे व्याज हिलाल करे ॾियो, हिन खां बग़ैर गुज़ारो कोन्हे। व्याज खां बग़ैर गुज़ारो, मदीने वारे साईं हुकूमत हलाई व्याज खां बग़ैर, फारूक आज़म व्याज खां बग़ैर हुकूमत हलाई, अबू बकर सिद्दीक़ व्याज खां बग़ैर हुकूमत हलाई, इस्लामी हुक्मरान हुया उन्हनि व्याज खां बग़ैर हुकूमत हलाई, हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ व्याज खां बग़ैर हुकूमत हलाई। केतिरियूं हुकूमतूं हुयूं जेके व्याज खां बग़ैर हलंदियूं हुयूं। हे व्याज सूदी निज़ाम इहो यहूदियुनि मुस्लमाननि जी ॻिची में वेंदो आहे, तबाह ऐं बर्बाद करण जे लाइ, जीअं मुस्लमान में फाथल रहनि। मदीने वारे साईं फरमायो, बल्कि अल्लाह जो क़ुरान में फरमाए, यमहकुल्लाहु रिबा व युर्बिस सदक़ात। अल्लाह तव्हांजे लाइ व्याज खे बर्बादी जो सबबु बणायो आहे ऐं अल्लाह सदक़नि खे वधाईंदो आहे।
ब्याज में न फासो बल्कि सदकात ऐं खैरात करण वारा बणिजो। वल्लाहु युहिब्बु कुल्ल कफ्फारिन असीम। अल्लाह हर बेशुक्र ऐं बदकार माण्हू खे नापसंद फरमाईंदो आहे। अल्लाह जो माण्हू नथो बणे जेको माण्हू ब्याज वठंदो आहे, ब्याज लालच जे करे पैदा थींदो आहे। सूद माण्हू लालच जे करे ॿ रुपया वधीक मिलंदा, हितां वधीक मिलंदा, हुतां वधीक मिलंदा। मदीने वारे साईं फरमायो अहिड़ो ज़मानो ईंदो जो माण्हू ब्याज जा नाला बदलाए बदलाए ब्याज वठंदा। ब्याज हूंदो असुल में ब्याज सूद हूंदो, पर उन सूद खे नालो तब्दील करे भला नाला ॾेई ऐं उन खां बाद में उहो माण्हू उन सूद खे वधाईंदा। मुंहिंजा दोस्तो, अहिड़ो कारोबार जंहिंमें सूद जी आमेज़श हुजे, ब्याज जी आमेज़श हुजे, उन खां दूर भॼो। उन मां बरकत न पवंदी, उन में इज़त न लहंदो। ब्याज वठण वारो कॾहिं बि सुठो न गुज़ारींदो आहे। सूद खाइण वारो कॾहिं बि, मूं ज़िंदगी में अहिड़ो को माण्हू न ॾिठो आहे। मुंहिंजी त 30-36 साल उमिरि आहे, पर हिन में तव्हां वधीक तजुर्बेकार माण्हू, वॾी उमिरि वारा हूंदो, वञी ॾिसो, जांचे ॾिसो। जेको सूद वठण वारो आहे, उनजी ज़ाल चयो न मञदी, उनजो औलाद बेफ़रमान हूंदो, उनजे घर में इज़त न हूंदी, भली केतिरो वॾो माल हुजे। सूद वठण वारो, ब्याज खाइण वारो कॾहिं बि इज़त वारी ज़िंदगी न गुज़ारींदो। मदीने वारे साईं फरमायो मा ज़र मिन कौमिन अज़्ज़िना वरिबा इल्ला अहल्लू बिअनफुसिहिम निकाब अल्लाह। जे क़ौम में ब्याज ऐं ज़िना ॿ अमल ज़ाहिर थियनि, जे क़ौम में क़ौमी सतह ते ब्याज ऐं ज़िना ज़ाहिर थिए त अल्लाह ताला उनजी ख़ुदि पकड़ फरमाईंदो आहे, उन्हनि जे लाइ हलाल करे छॾींदो आहे। पंहिंजो अज़ाब उन्हनि जे लाइ अल्लाह हलाल करे छॾींदो आहे, जे भली को अल्लाह जे अज़ाब में मुबतला थिए। ऐं असांजो मुआशिरो, वाक़िअतन पाकिस्तान जो मुआशिरो हिन वक़्तु ब्याज ऐं ज़िना ॿिन्ही अमलनि में मुबतला आहे। नंढो वॾो असांजो शहरनि जा शहर, ॿाहिरां खां वधीक, शहरनि खां वधीक ॿाहिरां जा माण्हू हिननि ॿिन्ही शयुनि में मुबतला आहे। ज़िना ॿाहिरां में, ब्याज ॿाहिरां में। ॼाणी वाणी ब्याज ते साईं मुंहिंजा कारोबार कंदा, ब्याज ते साईं मुंहिंजा वसूल कंदा, ब्याज ते इंसान ॾेती लेती कंदा। ज़िना ऐं ब्याज ॿई आम थी विया। मदीने वारे साईं फरमायो अहल्लू बिअनफुसिहिम इक़ाब अल्लाह। अल्लाह ताला उन क़ौम जे लाइ पंहिंजो अज़ाब हिलाल करे छॾियो। अल्लाहु अकबर। सुनन इब्न माजा में रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मेराज वारी रात मां हिकिड़ी अहिड़ी क़ौम खां गुज़रियुसि, जहन्नम जी बाहि वटां अहिड़ी क़ौम खां गुज़रियुसि जंहिंजा पेट कमरनि जेॾा वॾा हुया, वॾा पेट हुया। कमरा हूंदा इंसान जा, एॾा वॾा पेट हुया ऐं उन्हनि जे पेटनि में उठनि जेॾा नांग, बलाऊं ऐं विछूं घुमी रहिया हुया। वॾे कद वारा वॾा नांग विछूं घुमनि पिया ऐं उन्हनि खे कखनि पिया, पेट में उन्हनि खे अज़ियत ॾियनि पिया, उहे रहियूं दाम पिया कनि। मूं चयो जिब्रील केरु माण्हू आहिनि? अर्ज़ु कई या रसूल अल्लाह हाउलाए अकलतुर रिबा, हे उहे बदबख्त आहिनि जेके दुनिया में ब्याज खाईंदा हुया। मदीने वारे साईं फरमायो त रईदु लैलत उसरी बि रजुलन यसबहु फी नहरिन युलकमुल हिजारत। मूं हिकिड़ो माण्हू ॾिठो जेको जहन्नम जी नहर में हीअं गोता पियो खाए, तरे पियो वरी गोता पियो खाए। अल्लाह जा मलाइक उन जे वात में पत्थर पिया विझनि, पत्थर जे ज़रिए उन में गरम थिए उॾे। मूं पुछा कयो मन हाज़ा या जिब्रील, जिब्रील केरु माण्हू आहे? फ़क़ील हाज़ा आकिलुर रिबा, या रसूल अल्लाह वो बदबख्त आहे जेको दुनिया में ब्याज खाईंदो। ब्याज खाइण वारो उनखे अल्लाह ताला इहो अज़ाब में मुबतला कयो। क़ुरान मजीद में फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह वज़रू मा बक़िय मिनर रिबा इन कुंतुम मुमिनीन। जेकॾहिं ब्याज वठंदा हुयो त ईमान वारो अल्लाह खां टिजो, जेको ब्याज माण्हू ने तव्हांजो बचियो आहे सो छॾे ॾियो, जेकॾहिं तव्हां सचा ईमान वारा आहियो। जॾहिं क़ुरान मजीद जी आयत नाज़िल थी त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अॼु खां पोइ जंहिं ते बि ब्याज आहे उहो बख़्शे छॾे। मुंहिंजो चाचो अब्बास ब्याज वठंदो हुयो, जंहिं ते मुंहिंजे चाचे अब्बास जो ब्याज रहियल आहे मां हुनखे बख़्शे थो छॾियां, चाचो मुंहिंजो हुन खां ब्याज कोन वठंदो। हज़रत अब्बास जो या रसूलल्लाह मूं मञियो अॼु खां पोइ रुपयो ब्याज कोन वठंदुसि। मदीने वारे साईं अमर फरमायो त दिरहमुर रिबा याकुलुहु रजुल व हुव यालम अशद्दु इंदल्लाहि मिन सित्ततिन व सलासीन ज़निया। मदीने वारे साईं फरमायो जेकॾहिं कंहिंखे ख़बर आहे त हिन में ब्याज आहे, ब्याज जो रुपयो आहे, पोइ हिकिड़ो दिरहम
रुपयो हिकिड़ो पैसो व्याज जो खाधई ऐं उनखे ख़बर आहे त व्याज जो आहे। मदीने वारे साईं फरमायो इहो 36 दफ़ा को माण्हू ज़िना करे, 36 दफ़ा हुन ज़ानी ज़िना करे, हुन रुपयो व्याज जो खाए, हुनजो अज़ाब ऐं हुनजो वबाल अञा वॾो आहे। व्याज जो वॾो गुनाह अञा बि हदीस मुबारक आहे। मदीने वारे साईं फरमायो अर्रिबा सबून ऊबन ऐसरुहा ऐं यनकिहल रजुल उम्महु, व्याज 70 गुनाहनि जे बराबर आहे। घणनि गुनाहनि जे बराबर आहे? 70 गुनाहनि जे बराबर आहे। उन्हनि मां नंढे में नंढो जेको गुनाह आहे, 70 वॾा गुनाह, उन्हनि मां नंढे में नंढो गुनाह इहो आहे ऐं यनकिहल रजुल उम्महु, को माण्हू पंहिंजी माउ सां ज़िना करे, रुपयो व्याज जो अञा वॾो गुनाह। माज़अल्लाह अस्तग़फिरुल्लाह। अल्लाह ताला शल पंहिंजी पनाह में रखे। अंदाज़ो लॻायो मदीने वारे साईं जो हदीस, अलाए केतिरियूं हदीसूं इन तरह जूं जेके व्याज जे मथां मुंहिंजी दिलि पर नबी फरमायूं आहिनि। माण्हू व्याज खे गुनाह ई नथा सम्झनि, व्याज खे माण्हू बदकारी नथा सम्झनि, इनखे माण्हू फैशन बणाए छॾियो अथनि, कारोबार जो ज़रियो आहे। पाण त व्याज वठंदा पर ॿियनि यारनि दोस्तनि खे बि सलाहींदा छो त हिन व्याज जे कारोबार में शरीक थियो। हर उहो कारोबार जेको व्याज ते मबनी आहे, जेको व्याज जे मथां साईं मुंहिंजा बीठल आहे, उहो व्याज वारो कारोबार कतन हराम आहे, हराम आहे, हराम आहे। केतिरी कोशिश करे उहो हलाल नथो थी सघे। कहिड़ो कारोबार आहे उहो साईं मुंहिंजा ऑनलाइन आहे या ऑफलाइन आहे, हर उहो कारोबार जेको व्याज जंहिंमें शामिल आहे उहो हराम आहे। व्याज इंसान जे लाइ बुरे में बुरो मर्ज़ आहे, मर्ज़ आहे, हिकिड़ी क़िस्म जी बीमारी। इंसान जे अंदरि लालच लॻी वेंदी आहे, उन में कमाई जो ज़रियो बणिजी वई त उनखे लालच अची वई, पोइ हलाल ऐं हराम न ॾिसंदो। मुंहिंजा दोस्तो पैसो कमायो, महिनत कयो, अलाह ताला हर कंहिंखे नवाज़े थो, लख कमाए, करोड़ कमाया बि कमाए, पर उन तरीक़े सां कमायो जेको मुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा करीम सेखारियो। उन तरीक़े सां पंहिंजे घर में पैसो खणी अचो जेको मुंहिंजे दिलि पर नबी पसंदि फरमायो, जेको अलाह खे वणे। फ़ाइदो न आहे केतिरो कमायो, माण्हू लख कमाए पंहिंजी क़बर में त गॾु कोन खणी वेंदो न, हितूं माण्हू पैसनि जूं त कोन ठाराईंदो आहे न क़बर में, पंहिंजे पाण सां गॾु घर जी टिजोड़ी त गॾु कोन खणी वेंदो आहे न। फिरौन हुयो, फिरौन मिस्र जा फिरौन, उन्हनि चयो त असां मरण खां पोइ वरी कुझु सालनि खां पोइ डेरा थींदासीं, पोइ पाण सां गॾु वॾा वॾा कुबा ठाराइनि। इहो डेरा में मिस्र आहे, इहो के फिरौन जो कुबो, इन तरह जा वॾा वॾा मक़बरा पंहिंजा ठाराइनि। उन में मक़बरनि में पंहिंजा पाना पानियूं फौज पंहिंजो खज़ानो माल दौलत सभु उन में पुराइनि, उन में क़बर में अंदरि, त असां मरी वरी जहिड़ा थींदासीं। ख़ुदा जी कुदरत थी वई, हज़ारे साल गुज़री विया आहिनि, माण्हू उन जूं कपरूं खोटे, उन्हनि फिरौननि जूं, उन्हनि बादशाहनि जूं कपरूं खोटे, सोन खणी विया, माल खणी विया। उहो ज़मानो हुयो जैसी मिस्र जी हुकूमत पाबंदी न हणाई, तेसीं उन फिरौननि जूं मम्मियूं लाश उहे कढी मिस्र जे काहरा जे बाज़ारुनि में, अस्कंदरिया जे बाज़ारुनि में माण्हू विकिरो कंदा त फलाणे बादशाह जी मम्मी आहे या पैसे ते वठो। अंग्रेज़ ईंदा हुआ ऐं उहे मम्मी वठी यूरोप ॾे खणी वेंदा। हुनजी औकात इहा आहे, हेतिरो पैसो गॾु करे रखियो न, माल गॾु करे रखियो त असां फिरौन आहियूं, ख़ुदा आहियूं, असां वरी जहिड़ा थींदासीं। माल त ॿिया खणी विया, दाड़ियल लुटे विया, हुननि जे लाशनि खे बाज़ारुनि में बेहुरमत करे खपायो। दोस्तो हलाल ज़रियो बणायो, पंहिंजे लाइ रिज़्क़ जो हलाल ज़रियो बणायो। उन खां अॻु में जो अलाह जी पकड़ थिए, अलाह जो नंबर नाज़िल थिए। मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं हिकिड़ो माण्हू हुयो, वॾो नेक साले हुयो ऐं पढ़ियलु लिखियलु हुयो ऐं आलिम सगोरो हुयो, के इत्तिफ़ाक़नि के सबब जे करे व्याज में फासी वियो, व्याज वठी वियो। क़िबला आलम वटि आयो कि क़िबला मां एतिरो जिन व्याज मां फाथो आहियां जो मुंहिंजी ज़िंदगी तबाह थी वई आहे। सुखियो मस्जिद में वेही खाईंदो हुयुसि ऐं मस्जिद में वेही अलाह अलाह कंदो हुयुसि, पर कंहिं यार दोस्त जी फरमाइश ते हिन व्याज जे मर्ज़ में मुब्तला थियो। अहिड़ो फाथो आहियां अचे जो न राति जो निंड आहे, न ॾींहं जो चैन आहे, न बचनि सां वेही सुख थो कयां, न नौकिरी जे लाइ थो वञा, को दिलि खे आराम ऐं चैन आहे। ख़ुदा जे वास्ते मुंहिंजे लाइ दुआ घुरो त मूंखे अलाह हिन व्याज जी मर्ज़ मां निजात अता फरमाए। दोस्तो चङो भलो माण्हू फासी थो वञे त व्याज मां नथो निकिरे। माण्हू बुख ते गुज़ारे पर व्याज न वठे। बुरे में बुरो ज़रियो कमाई जो ख़तरनाक ज़रियो आहे इहो व्याज। मुंहिंजा दोस्तो पंहिंजो पाण खे व्याज खां बचायो।
जेस ताणी तव्हांजी पहुच आहे असां हुकूमत खे कोन था पहुची सघूं न को बैंकिंग सिस्टम जेको एॾो वॾो कहिड़ो पाकिस्तान में खोड़जी वियो आहे उन ताईं त असां नथा पहुची सघूं भला असां पंहिंजे यारनि दोस्तनि ताईं पंहिंजे पुटनि बचनि ताईं पंहिंजे अहल औलाद ताईं या पंहिंजी ज़ात ताईं त ताक़त रखूं था न पंहिंजो पाण खे व्याज खां बचायो पंहिंजे औलाद खे व्याज खां बचायो पंहिंजे भेनरुनि भाइरनि खे पंहिंजे यारनि दोस्तनि खे व्याज खां बचायो हतल क़दर कोशिश करे बि व्याज खां बचो अल्लाह ताला ज़िंदगी सुकून सां मालामाल फरमाए छॾे अल्लाह ताला शाह इन हराम कम खां असांखे बचाए असांजे मालनि खे पाकीज़ा बनाए अल्लाह असांखे व्याज जे मर्ज़ खां पंहिंजे हिफ़्ज़ व अमान में अल्लाहु आमीन।